आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर के शहर अमरोट में सच्चाई न्यूज़ के नुमाइंदे की ख़बर शामिल कयूं था तो सरदार जुल्फ़िकार अली खान जेहो कुछ ॾींहं पहिरियां दल ऐं जुनेजा बिरादरी में झेड़े दौरान फ़ौत थी वियलनि जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं वुरसा सां हमदर्दी जो इज़हार कंदे ॿिन्ही धुरनि खे अमन तरफ़ विख वधाइण की अपील पिणु कई, जॾहिं त पुलिस इंतज़ामिया के अमन अमान बरक़रार रखण में फ़ाल किरदार अदा करण की अपील कई। नाज़रीन, इन वक्त असां मिर्ज़ापुर स्टॉप ते मौजूद आहियूं। असां सां गॾु सरदार जुल्फ़िकार खान जेहो साहब जिन मौजूद आहिनि, जेकी ताज़ो हिन वक्त दल बिरादरी ऐं जुनेजा बिरादरी जे माण्हुनि सां ताज़ियतूं करे हिन वक्त हिते पहुता आहिनि। असां साईं जिन खां क़ीमती टाइम जेको आहे 2-3 मिंट घुरिया आहिनि, साईं जिन नवाज़िश कई आहे। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोलियूं। साईं, हिते जेको हिन इलाइक़े में जेको जुनेजा बिरादरी ऐं दल बिरादरी जो जेको झेड़ो थियो आहे, जंहिंमें 5 क़ीमती जानियुनि जो नुक़सान बि थियो आहे, उन हवाले सां अवां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ुफ़ पेश करण जो मौक़ो ॾिनो आहे। असां जेके बि हिन इलाइक़े में रहूं था, सभई भाइर आहियूं, बिरादरियूं सुञाणप जे लाइ आहिनि, बाक़ी हिकु आहियूं। हे जेको वाक़ियो थियो आहे, हे हिकिड़ो इत्फ़ाक़ी वाक़ियो आहे। हे न को ज़मीननि जो झेड़ो आहे, न को मिल्कियतनि जो झेड़ो आहे, न को का ॿी का शइ आहे, पर अफ़सोस हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि जे करे ऐं उन जे करे हेतिरा नुक़सान थी वञनि, इहो तमामु हिकिड़ी शर्मिंदगीअ जी ॻाल्हि आहे असां सभिनि जे लाइ। सो इन सिलसिले में मां कराची हुउसि, मां जीअं पहुतुसि तो मुंहिंजो प्रोग्राम रखियलु हो। आगा साहिब जन बि जेके से महिरबानी कई, पोइ उते जेके से दल बिरादरी वटि वियासीं। दल बिरादरी बि पुरअमन बिरादरी आहे, उन्हनि बि इहा ई शइ जेका आहे सा ज़ाहिर कई त साईं हे जुणे जाऊं असां हिकिड़े उन जा पंहिंजो तर जा टुकड़े जा माण्हू आहियूं। सो इत्फ़ाक़ी थी पियो आहे, असां नथा चाहियूं त को उन ई नुक़सानु थिए आहे, हिते ॿिन्ही जो ॼण हिकु नुक़सानु आहे। सो ख़ुदा जो शुक्र आहे त धुरिन में आमादगी जेका आहे सा उन्हनि ज़ाहिर कई आहे। उन सां गॾोगॾु जुणेजा बिरादरीअ ॾे वियासीं, उहे बि तमामु जेके आहिनि से इहे साॻिया ई लफ़्ज़ उन्हनि बि रिपीट कया त असांजो जेको आहे सो जेको झेड़ो आहे उहो न थियण जहिड़ो झेड़ो आहे, ऐं इन जे एंड करण जे लाइ असां जेके आहिनि से राज़ी आहियूं। सरदार साहब, जेको हिन वक्त जेके भी असांजे इलाइक़े में तालके गड़ियासीन में ख़ासि करे जेके क़बाइली तकरार हलन था, बिरादरनि जा तकरार हलन था, उन्हनि में काफ़ी सारा नुक़सान थी विया आहिनि। असांजे अमन जी जेका आहे फ़ज़ा बि ॾाढी ख़राब थी वई आहे। उन हवाले सां कुझु जेके असांजा जेके कम्यूनिटीज़ जा बिरादरनि जा सरदार आहिनि, उन्हनि खे वधी करे किरदारु अदा करणु घुरिजे, पर उहो नज़र नथो अचे। तव्हांजो सुवालु वज़नाइतो सुवालु आहे, ऐं इहो चङनि जो सरदारनि जो कमु आहे। उन वटि इहा सरदार वटि उहा शइ न हुजणु खपे त मां फलाणी बिरादरीअ जो सरदार आहियां, तंहिंजे करे मुंहिंजो ॿिए सां कहिड़ो वास्तो। इहो न आहे, इहो न हुजणु खपे। हिते सभु असां हिकु जहिड़ा आहियूं, ऐं उन्हनि चङनि मुड़ुसनि खे, उन्हनि सरदार साहिबनि खे मां पंहिंजे तरफ़ में गुज़ार कयूं, असां त ख़िदमतगार आहियूं, ऐं मुंहिंजो ज़ाती मौक़ुफ़ इहो ई हूंदो आहे त इहे शयूं क़तई तौर ते न हुजनि। मुंहिंजो इन में किरदार बि अदा थियल आहे, माज़ी में बि, उहो बार मां दोहिराइणु नथो चाहियां। हाणे बि इहो ई असांजो जेको आहे सो इहो आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा पंहिंजे तहलके जा सियासतदान आहिनि, जीअं असांजो गौसबे ख़ान महर आहे, आगा साहिबु आहे, त ॿई ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे त ॿई जेके आहिनि से ॿिन्ही बिरादरियुनि नो अचे थी विया आहिनि। कल्ह मुंहिंजी गौसबे ख़ान सां जेका आहे सा मुलाक़ात थी, उहो वॾो आहे, मां हुनखे रखियुमि अर्ज़ु, मुंहिंजो साईं भला हे कहिड़े नमूने हिन शइ खे जेको आहे सो चई, बाबा मां थी आयो आहियां, हाणे तव्हां बि थी अचो ऐं ॾिसो त कीअं इनखे जेको आहे सो वठिजे, त इनखे सुतत इनखे कयूं जीअं वधीक को नुक़सानु न थिए। अहिड़ी तरह आगा साहिब जन जी महिरबानी थी, ॾिसो तव्हां सां गॾु असां सां गॾु हलिया हुते, ॿिन्ही धुरिन नो थी आयासीं। गौसबे ख़ान अॻु में थी आयो आहे, हाणे इंशा अल्लाह ताला जेको मोट मिली आहे, अवां बि ॾिठी आहे, गौसबे ख़ान खे बि सुठी मोट मिली आहे। अलाह अलाह जो हबीब कंदो, असांजी जेका आहे ज़ाती तौर ते जेका नियत आहे, उहो अलाह साईं उन शइ खे ॾिसे थो त इहे वधीक इहा शइ न वधे, इत ख़तमु थिए। मां उन्हनि जे
बिरादरियुनि जे सरदार साहबनि खे, उन्हनि जे वॾनि खे मां निहायत मोदबाना गुज़ारिश कंदुसि त साईं तव्हां अॻिते अची ऐं मदद कयो, असां तव्हां सां ख़िदमत में पेश असांजे मथां जेका ड्यूटी रखो असां हाज़ुर, पर हे किन ख़तमु करायो। साईं मोहतरम, नाज़रीन खे इहो बि ज़रूरु तव्हां ॿुधायो महिरबानी करे त जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि उन्हनि ॾे चङा मठा सरकरदा माण्हू मेड़ महिनत काफ़िला वठी वेंदा आहिनि, धुरियूं आमादा बि थींदियूं आहिनि, पर उनखां पोइ को रिज़ल्ट न ईंदो, उनजो कोई उन्हनि सां वरी वधीक को राब्ते में न रहंदो आहे, उनखे को तसलसल उनखे न मिलंदो आहे, इन जी छा वजह? असुल फ़ुक़दान आहे, ॾिसो हे असांजे ॿारहाड़ीअ जा मामला आहिनि। हिननि में जेकॾहिं हिकिड़े दफ़े वञण सां या हिकिड़े दफ़े चवण सां मामला हल थी वञनि त ॿियो छा खपे, लेकिन इहो फ़ुक़दान आहे छाकाणि त तालीम घटि आहे, उनजे करे धुरियूं अना खे ज़्यादा अहमियत थियूं ॾियनि हठ खे, त असां हीअं कयूं त असां हेठि लिखिजऊं, असां हीअं कयूं, उन लाइ मुसलसिल राब्ते जी ज़रूरत आहे ऐं इंशा अल्लाह ताला मां मुसलसिल राब्ते में रहंदुसि इन्हनि सां, इन में का कमी न छॾिबी जेसिताईं ख़ुदा करे इहो मामिलो वञी हल थिए। वरी बि मां ॿिन्ही धुरियुनि जे वॾनि ऐं सरदार साहबनि खे इहो मोदबाना गुज़ारिश कंदुसि त उहे महिरबानी करे अॻिते अची हथु विझनि ऐं असांजी जेका बि ज़रूरत असां उन्हनि सां पेश गॾु आहियूं। साईं क़िबला, झेड़ींदड़ धुरियूं अक्सर हिन वक़्तु बि दल बिरादरी जुड़ेजा बिरादरी जा माण्हू बि ऐं ॿियूं धुरियूं बि जेके झेड़ींदड़ आहिनि उहे अक्सर शिकायत कंदियूं आहिनि त पुलिस जेको आहे उहो ई वधीक अमन खे बहाल करण जे बजाए बिगाड़ करण जो सबबु बणिजे थी, ऐं पुलिस जो किरदारु जेको आहे उहो अमन तरफ़ कॾहिं बि नथो रहे, हमेशह माना उहे अमन खे हिती ॾियण जे बजाए उनखे ख़राबु करण जी कोशिशि था कनि, त अवां उन हवाले सां छा चवंदा? ॾिसो, मां इहा ॻाल्हि कंदुसि त हिते अमन अमान बहाल करणु पुलिस जो फ़र्ज़ु आहे, लेकिन पुलिस खे बि रुकावटूं वॾियूं आहिनि, हुननि वटि हिकु त फैसिलिटीज़ कोन्हनि के, ऐं ॿियो जेसिताईं उन्हनि खे ताउन न मिलंदो, लोकल ताउन न मिलंदो त हू आख़िर छा कनि, अमन अमान कीअं बहाल थिए? ज़ाहिर आहे जेको तरीक़ेकार आहे हुन तरीक़ेकार में ग़लतियूं थी थियूं वञनि पुलिस खां, इहे हिन में को शक कोन्हे जो वञी जेके आहिनि से, पर जेकॾहिं उहे ताउन हुननि खे मिले इन शइ जो, या माण्हू घुरबल आहिनि या ॿी टी शइ, आख़िर फ़ैसिलो त थींदो न, फ़ैसिलो ज़रूरु अॼु न सुभाणे न परीहं थींदो, पर जेकॾहिं उन्हनि सां ताउन थी वञे त मां सम्झां थो त पुलिस अहिड़ो क़दम कोन खणंदी, लेकिन इन शइ जी बि गॾोगॾु मां इहो ज़रूरु चवंदुमि त उनजे घरनि में उन्हनि जे बचनि जो उहो हिकिड़ो नाजाइज़ क़दम आहे, जेको मां आला अख़्तियारनि खे बि इहा गुज़ारिश कंदुमि त पुलिस खे थोरी जेके डायरेक्शन्स ॾिनी वञनि त इहे शयूं न थियनि। बाक़ी हाणे जेके ॾोहारी आहिनि, जेके FIR जे अंदरि आहिनि, उहे को ज़मीन ॻी त कोन थी वञे, सो लिहाज़ा इहो क़दम उहो माण्हुनि जे लाइ, पोइ उन ज़िद में जेका वाध थी थिए उहो इन जे करे थी थिए जॾहिं बचनि ते उनजे क़दम थो खजे। वॾी महिरबानी तव्हांजी सरदार साहब। महिरबानी थैंक यू। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।